मुझो नालो डॉक्टर तनवीर हुसैन है। मैं मेरा यूनिवर्सिटी जामशोरो में प्रोफेसर है मैकेनिकल डिपार्टमेंट जो। मैं तमाम पाकिस्तानी कौम के तहे दिल से जश्न आज़ादी की मुबारक पेश कयां तो तमाम भरपूर तौर ते असांजी या कोशिश हुजण घुर्जे त असां सुठे नमूने सां इन के सेलिब्रेट कयूं। जश्न आज़ादी असां इन करे मल्हायूं था त 1947 में जेके असांजे वॾनि कोशिशूं कयूं सेपरेशन जे टाइम ते उन जा जेके क़ुर्बानियूं ॾिनियूं उन्हनि जे खां पोइ असांखे हीउ जेको मुल्क असांखे वतन अज़ीज़ मिलियो उन जे लाइ असां ज़ाहिरी ॻाल्हि आहे ख़ुशीअ जो इज़हार पंहिंजो पेश कयूं था त असां ॾाढी कोशिशुनि खां पोइ हीउ हासिलु कयोसीं। ऐं इन सां गॾु मुंहिंजो मैसेज आहे सॼे पाकिस्तानी भाइरनि लाइ आवाम लाइ भेणनि लाइ त असां पंहिंजे पाकिस्तान खे जंहिं एॾियुनि माना काविशुनि खां पोइ हासिलु कयो त उन खे वधीक बहितर करण लाइ असां पंहिंजो किरदारु पेश कयूं। इहो न आहे त पाकिस्तान ठही वियो हाणे असां हुकूमत जे सिर्फ़ु हवाले करे छॾियूं। पाकिस्तान खे ठाहिण जे लाइ असां सभिनी खे गॾिजी कोशिशि करणु घुरिजे। ऐं जीअं असां पंहिंजे घर खे पंहिंजो घरु सम्झी करे उनखे बहितर खां बहितर उनखे साफ़ु सुथिरो रखणु उनजी मेंटेनेंस रखणु उनखे बहितर करण जी कोशिशि कयूं था। ईअं असांजो मुल्क असांजो पंहिंजो घर वांगुरु असां उनखे पंहिंजो सम्झूं। ऐं जेसिताईं असांजे अंदरि सेल्फ ओनरशिप न थींदी असां पंहिंजे मुल्क खे पाण ओन न कंदासीं तेसीं ताईं असां मुल्क जी भलाई लाइ कमु न करे सघंदासीं। सो सभिनी खे इहा गुज़ारिश आहे त असां पंहिंजे मुल्क खे पंहिंजो सम्झी करे ऐं इन जी बहितरी लाइ ऐं भलाई लाइ कोशिशि कयूं। ऐं सिर्फ़ु इन जे लाइ असां इहो न सोचूं त हीउ सिर्फ़ु गवर्नमेंट जो कमु आहे या असांजी पाक फ़ौज जो कमु आहे या असांजे ॿियनि लेजिस्लेटिव अथॉरिटीज़ जो कमु आहे। सभु जेके कम आहिनि उन में असां आवाम जो वॾो हिकिड़ो रोल आहे ऐं असां सभु गॾिजी सॼी हिकु क़ुवत थी करे हिकु स्ट्रेंथ थी करे पाकिस्तान जी तरक़ीअ लाइ ऐं उन जी भलाई लाइ कमु कयूं। महिरबानी।